बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जेकर न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, हूअं त सोशल मीडिया जे ज़रिए दुनिया में इलाही केतिरियूं नयूं तहरीकूं पैदा थियूं ऐं उन्हनि पंहिंजा वॾा असर छॾिया ऐं उन जे ज़रिए उन तहरीकुनि जे ज़रिए दुनिया में नवां ट्रेंड्स माना पैदा थिया ऐं काफ़ी सारा इनकलाब अची विया। अहिड़ी रीति सिंध में ताज़ो जाली डोमिसाइल जे हवाले सां सोशल मीडिया ते हिकिड़ो ट्रेंड शुरू थियो। उन थोड़ी अरसे में तमामु घणी पज़िराई हासिलु कई। सिंध जो शऊर जागी पियो। सिंध जा पढ़िया गढ़िया नौजवान इन तहरीक जो हिसो बणिया ऐं हर जॻह ते हर हवाले सां इन ख़िलाफ़ सिंध में ठहंदड़ जाली डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल जे ज़रिए थींदड़ हिते जेके भर्तियूं पई थियूं उन ख़िलाफ़ हिकिड़ी मुनज़िम जदोजहद शुरू थी। इन सिलसिले में पोइ बाद में हुकूमत एक्शन बि वरितो ऐं उन खां बाद में हिकिड़ी कमेटी बि तश्कील ॾिनी वई जंहिंजे ज़रिए उनजी छंड छाण पई थी। उनजा केतिरा रिज़ल्ट निकिता उहा जाली डोमिसाइल जे हवाले सां जेको इशू आहे उनखे पहिरियां त सम्झण जी ज़रूरत आहे। इन सिलसिले में अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे साजिद जमाल सोमरो साहब जन खे ऐं पाण मशहूरु हिकिड़ा एक्टिविस्ट आहिनि जेका जे हर इशूज़ ते उन्हनि जी गहरी नज़र हूंदी आहे ऐं आम तौर ते ॿियनि मसइलनि ते बि काफ़ी ॼाण रखनि था। ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था कयूं असां। महिरबानी। हाणे जो जाली डोमिसाइल जो जेको इशू पूरी सिंध में जीअं हले पियो अवां पाण हिन ते नज़र रखी वेठा आहियो, सम्झो था त इहो जेको इशू आहे अॻ में त हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। मूंखे तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त डोमिसाइल आहे छा, इहो ठहंदो कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी तव्हांजी। सर, डोमिसाइल हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट्स आहे जेको माण्हू जी फ़र्द जी उन जी बोनाफाइड जेकी आहे उहा रेज़िडेंटशिप जेकी आहे उहा ज़ाहिर कंदो आहे। जीअं ॿियनि मुल्कनि में काफ़ी में जीअं अमेरिका में ग्रीन कार्ड आहे या जीअं मुल्क नेशनलिटी जंहिंखे ज़ाहिर कजे उनखे डोमिसाइल थींदो आहे। इहो जॾहिं 1947 में पाकिस्तान आज़ादु थियो त उन जे 3 सालनि खां बाद पोइ इहो सोचियो वियो त जेके माण्हू हिते लॾ पढ़ाण करे आया आहिनि इंडिया मां आया आहिनि या ॿियनि मुल्कनि मां जीअं आया आहिनि त उन्हनि खे असां हिते नेशनलाइज़्ड उन्हनि खे कीअं कयूं असां उन्हनि खे हिते त हीअ असांजो जेको रहाकू आहे हीअ असांजो बाशिंदो आहे। उन हवाले सां 3 साल गुज़रण जे बावजूदि 1951 में इहो कानून ठहियो वियो, पाकिस्तान सिटीज़नशिप एक्ट। उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त हिन महिल ताईं जेके बि माण्हू लॾे आया आहिनि 3 सालनि खां उनखे असां हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट्स ॾियूं जंहिंमें उन्हनि जी हिते उन्हनि जी सिटीज़नशिप ज़ाहिर थिए, डिक्लेयर थिए। इन हवाले सां उन्हनि इहा कानून साज़ी करे 1951 में इहो कयो जंहिंखे 1952 जो नालो ॾिनो वियो। उहो हाणे इन जे ठहण जो तालुक़ु इहो आहे त इहो हिकिड़ो इन मुख़्तलिफ़ फिल्टर्स आहिनि जॾहिं इहो ठहंदो आहे। इहो अॻे उसूली तौरु ईअं आहे त 1 विंडो ऑपरेशन आहे। इहो तव्हां पंहिंजी एप्लीकेशन, तव्हां पंहिंजा सर्टिफिकेट्स, रहायशी सर्टिफिकेट, तव्हांजे अगरि शनाख्ती कार्ड ठहियलु आहे उहो, इलेक्शन सर्टिफिकेट, उन सां गॾु तव्हांजो शनाख्ती कार्ड ठहियलु आहे त उहो, न तव्हांजे पीउ जो माउ जो, ऐं उन सां गॾु तव्हांजी जाइ जी सनद जिते तव्हां रहो था या कची आबादी जो सर्टिफिकेट वग़ैरह कुझु हुजे। पाण इहो उसूली तौरु ईअं आहे त इहो तव्हांजी एप्लीकेशन सां गॾु तव्हां डिप्टी कमिश्नर ऑफिस जमा कराईंदव। पोइ उहे जेके बि सर्टिफिकेट तव्हां जमा कराईंदव उहो डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट, उहे हर कंहिं पंहिंजे थ्रू उन्हनि जी वेरिफिकेशन कंदो सीक्रेटली। जे अगरि तव्हांजो इलेक्शन सर्टिफिकेट आहे त उहो इलेक्शन ऑफिस में वेरीफाई कराईंदो। अगरि तव्हांजो पंजे जो सर्टिफिकेट आहे त उहो उतां सही वेरीफाई कराईंदो। ऐं अगरि तव्हांजी जाइ जी सनद आहे त उहा सब रजिस्ट्रार को वेरीफाई कराईंदो। पोइ उहो मुख़्तियारकार ऑफिस में मोकिलींदो आहे। मुख़्तियारकार उनजी रिपोर्ट वठंदो हुयो, उहो वठी वरी सीक्रेटली तरीक़े सां तव्हां ॾे मोकिलींदो हिते रेवेन्यू ऑफिस में। पोइ डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जॾहिं उनजूं सॼा लवाज़मात जॾहिं पूरा हूंदा त पोइ उनखे डोमिसाइल इशू करे ॾियणो हूंदो हुयो। पर अॼुकल्ह प्रैक्टिस थोरी ॿी थी वई आहे। हिते मां तव्हां हिकिड़ी शइ एडिशनली पुछणु पियो चाहियां। डोमिसाइल त तव्हांखे जेको आहे त रहाइश जे लाइ, जीअं हिकिड़ो माण्हू ॿिए कंहिं शहर में अची करे नौकिरी जे सिलसिले में रहे थो, उनखे कुझु साल गुज़रनि था त उनखे जेको आहे त उनजे ॿारनि जी एडमिशन्स वग़ैरह जे लाइ, उनखे तालीम जे लाइ ज़रूरत। डोमिसाइल अगरि PRC बि हूंदी आहे, PRC बि 2 क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ो PRC फॉर्म C आहे, हिकिड़ो PRC फॉर्म D आहे। हाणे हिन जो जेको इशू इहो आहे त असां वटि डोमिसाइल माण्हू, धारिया माण्हू, ॿियनि सूबनि जा माण्हू या ॿियनि इलाइक़नि जा माण्हू डोमिसाइल ठाराइनि था। हाणे इहो डोमिसाइल ठहण त जेकॾहिं माण्हू आर्ज़ी तौर ते जेकॾहिं रहे थो कंहिं तरीक़े सां त उहो डोमिसाइल थींदो आहे। पर जेका नौकिरी जे लाइ जेको तव्हांखे जेको PRC फॉर्म जेको आहे D आहे, उहो जेको तव्हांखे जेको आहे त सर्विस लाइ उहो थींदो आहे। त इहा हिनखे बि थोरो क्लियर कयो त असां वटि थिए छा पियो
त इहो डोमिसाइल हिकिड़ो त राइटफुल आहे माण्हू, पर इहो जेको PRC आहे उनजी बेसिस ते नौकिरी थी मिले न, उनजी बेसिस ते असां जेको असांजो हक़ थो खपायो वञे। जी बिल्कुलु सही ॻाल्हि कई। हाणे असां वटि प्रैक्टिस ईअं आहे त डोमिसाइल जॾहिं उहो ठहे थो त जॾहिं PRC तव्हां ठारायो था त उन PRC ते तव्हांजी ते हिकिड़ो नोट लॻे थो त ही PRC इशूड कई वई आहे तव्हांजे डोमिसाइल बेस ते, जंहिंजे डोमिसाइल जो नंबर तव्हांजे जो हे आहे उन बेस ते तव्हांखे हे इशू कई वई आहे। हाणे असां वटि कॉन्सेप्ट इहो आहे, इहो कानून आहे त जंहिंखे तव्हां डोमिसाइल ॾियो था उन डोमिसाइल बेस ते तव्हां उनखे PRC इशू कयो था तव्हां उनखे डोमिसाइल बेस ते। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हां कई त अगरि को माण्हू नौकिरी जे सिलसिले में हिते अची रहे थो, नौकिरी जे सिलसिले में अगरि को माण्हू हिते अची रहे थो त उनखे तव्हां डोमिसाइल नथा ॾेई सघो जेसिताईं उहो माइग्रेशन न करे। छो जो करे नौकिरी पेशा माण्हू हिते 5 साल नौकिरी कयईं, 10 साल नौकिरी कयईं, रिटायर थियण खां पोइ ज़ाहिर आहे कि वरी हलियो वेंदो उते ई। जॾहिं नौकिरी सां गॾु उहो मुकमिल माइग्रेट थी अचे हिते त उन खे डोमिसाइल इशू करे ॾियणु इहो हिकिड़ो कानून आहे। त घटि में घटि उहो घटि में घटि जीअं 47 में पाकिस्तान आज़ादु थियो त 1950-51 में इहो एक्ट आयो त बाबा हितां जे माण्हुनि खे ॾियो, उन बिना ते घटि में घटि 3 साल ऐं वधि में वधि 10 साल अगरि उहो माइग्रेशन करे आयो आहे हिते 10 सालनि खां त उनखे तव्हां हितां जो डोमिसाइल इशू करे सघो था। उहो बि इन सूरत में जॾहिं उहो जाथों जो रहाकू आहे ॿिए कंहिं डिस्ट्रिक्ट जो त उहो डोमिसाइल उते सरेंडर करिणो पवंदसि, सरेंडर कंदो ऐं उन खां पोइ उते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वठंदो डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट खां, पोइ हिते अची उहो इन अप्लाई करे सघे थो। भला हाणे जेका मौजूदा जीअं हिकिड़ो माहौल जुड़ियो आहे, माण्हुनि में अवेयरनेस पैदा थी आहे, हर तरफ़ इहा ॻाल्हि पई हले त जाली डोमिसाइल, ऐं जाली डोमिसाइल जो प्रोसेस कीअं थो, तरीक़ेकार कीअं आहे, इहे जाली डोमिसाइल ठहनि कीअं था? सर हिन वक़्तु जेके शयूं ऑब्ज़र्वेशन खां पोइ नज़र आयूं आहिनि जीअं इहो आहे त उन ते थोरी ऑब्ज़र्वेशन कई आहे। 3 सोर्सिस हिन जा हिन वक़्तु ताईं आया आहिनि। हिकु पहिरियों सोर्स जेको मेन सोर्स आहे जंहिंमें 80% डोमिसाइल ठहिया आहिनि, उहो सोर्स आहे पैसो। पैसे एजेंट वेठा आहिनि हिकिड़ा जेके सॼी डील करनि था ऐं उहे वञी डोमिसाइल पैसे जे सोर्स ते ठहनि था, हिकु सोर्स। ॿियो सोर्स हिन वक़्तु ताईं जेको ज़ाहिर थियो आहे त जेके ॿियनि सूबनि जा CSS ऑफिसर्स असां वटि अचनि था, ADCs थी अचनि था, डिप्टी कमिश्नर थी अचनि था, उहो सोर्स ॿिए बणिजनि था उहे डोमिसाइल ठाहिण जो। हाणे डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट आहे उहो मालिक आहे, उहो बग़ैर कंहिं प्रोसेस जे अगरि कंहिं बि मातहत खे मुख़्तियारकार खे या ADC खे अगरि चवंदो त हीउ डोमिसाइल आहे ते सही कर त मां नथो सम्झां त कोई उन ते न कंदो। हाणे जाली डोमिसाइल जेको ठहे थो, हाणे उनखे थोरो वधीक असां आसान करण जे लाइ या पंहिंजे नाज़रीन खे सम्झाइण जे लाइ त असांखे नुक़सान कहिड़ा थियनि था अगरि कोई माण्हू ॿाहिरियों जो माण्हू हिकिड़ो जेको अहल बि कोन्हे, असांजो बोनीफाइड रेज़िडेंट बि न आहे हितां जो, उहो जॾहिं डोमिसाइल ठाराए थो वञे त असांखे नुक़सानु कहिड़ो थिए? सर वॾा नुक़सान आहिनि। असां सिर्फ़ु जाली डोमिसाइल चई चुप था थी वञूं, ईअं न आहे। हीअ असांजी नसलनि जा नुक़सान आहिनि। मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां त असांजूं हर यूनिवर्सिटी लाइ, हर कॉलेज लाइ सीट्स आहिनि। उन में असांजूं सीट आहिनि, मिसाल तौरु असांजूं चांडका लाइ सीट आहिनि, चांडका मेडिकल कॉलेज लाइ, बेनर यूनिवर्सिटी लाइ या जामशोर जे लाइ असांजूं 3 सीट आहिनि। असांखो तालीम जे हिसाब सां रेशो जेको आहे पंजाब जो तमामु सुठो आहे। उतां जा माण्हू अचनि था, क्वालिटी ऑफ एजुकेशन तमामु सुठी आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। उतां जा माण्हू हितां जे डोमिसाइल ठाराए त उतां पंहिंजी नथो करे सघे, हा उते टफ हूंदा, उहो उते नथो करे सघे, पर उतां जा जेके पुअर पोज़ीशन वारा छोकिरा आहिनि उहे बि असांजे हितां जी लेवल खां सुठा होशियार आहिनि, पोइ उहे डोमिसाइल ठाराइनि था, हिते अची कॉम्पीट करनि था, उहा हिकिड़ी सीट खणी वञनि था। असांजी यूनिवर्सिटी जी सीट हुजे या उहा तव्हांजी साईं खे चवां कॉलेजिस जी सीट हुजे, मेडिकल जी सीट हुजे, उन में ईअं थिए थो जो उन में हिकिड़ो तव्हांजो ॿारु आहे, मुंहिंजो ॿारु आहे या ॿिए कंहिं ग़रीब ॿारु आहे जेको महिनत करे थो पर उन जो हक़ मरी वञे थो हिते, छो जो करे एजुकेशन जे हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि आहे नौकिरियुनि जे हाणे बि जीअं की तव्हां ॾिठो हूंदो पब्लिश थी हूंदियूं सीटां CSS जूं, उनमें लिखियलु हो त पंजाब जूं हेतिरियूं सीट आहिनि, सिंध जूं हेतिरियूं सीट आहिनि, KPK जूं हेतिरियूं आहिनि, बलोचिस्तान जूं हेतिरियूं आहिनि। हाणे उतां पंजाब जो माण्हू हिकिड़ो अची हिते मिसाल तौरु डाडर जो डोमिसाइल ठारायईं। पंजाब जी एजुकेशन ऐं बलोचिस्तान जी एजुकेशन में घणो ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। उतां जो लोक हा केपेबल न आहे, उते क्वालिटी ऑफ एजुकेशन जो फ़र्क़ु आहे। पोइ उहो माण्हू अचे थो उते डोमिसाइल उतां जो ठाराए थो, उतां ई कॉम्पीट करे थो, उतां ई वञी जंहिं महिल उहो पास थो थी वञे, सीट बलोचिस्तान जी वई
ऐं उहो छा थो करे वरी साॻियो ई बदिली कराए वरी पंजाब वञी वेही थो रहे CSS उनजी पोस्ट आहे पूरी पाकिस्तान में किथे बि उहो पोस्ट थी सघे थो इन जे लाइ इहे तमामु घणा नुक़सानात आहिनि जेके असांजी ईंदड़ नसलनि जा नुक़सान आहिनि। हाणे इन सिलसिले में असांजी नौजवान नसल जेका आहे जेके शौक़ु रखंदड़ आहिनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां तहक़ीक़ात बि थियूं या उन्हनि जो का त मजबूर कयो सिंध हुकूमत खे त उन्हनि हिकिड़ो कमीशन ठाहियो ऐं उहो जेको कमीशन ठहियो जंहिं तहक़ीक़ात कई जंहिंजी शुरूआत लाड़काणे मां थी पर तवक़ो इहा हुई त हर ज़िले में इहो जेको आहे त इहा कमीशन ईंदो ऐं हर ज़िले जा जेके माण्हू आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेका जा बि शौक़ु रखंदड़ माण्हू इन इंतज़ार में हुया त जॾहिं कमीशन जॾहिं ईंदो हिते छंड छाण थींदी काग़ज़नि जी त असां बि सबूत पेश कंदासीं त पोइ इहो सिर्फ़ु लाड़काणे अचण खां पोइ इहो सिलसिलो रुकिजी वियो आहे। सम्झो था त पोइ इहो छा मतिलबु अहिड़े जे पोयां अहिड़ा केर सम्झो था की अनासिर त इहो सिलसिलो को छंड छाण रुकिजी वेंदी या इहो इन ते कोई मतिलबु हतमी ताईं रिज़ल्ट ताईं को माण्हू पहुची सघंदो। साईं जीअं काज़ी साहब पहिरियों आयो लाड़काणे जॾहिं इहो शुरू कयईं त उन सां गॾु मंगणे जो साहब बि हुयो भई सीनियर ब्यूरोक्रेट्स आहिनि तमामु सियाणा माण्हू आहिनि त उन्हनि हिकिड़े ॾींहं में ई इहा ऐलान पहिरीं जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई शाम जो उन्हनि मीडिया सां ॻाल्हायो उन्हनि में चयो त 5 खां 8 डोमिसाइल असां अहिड़ा लधा आहिनि जेके कूड़ा आहिनि ऐं 250 ते असांखे शक आहे जी इंक्वायरी कंदासीं ऐं उन्हनि मीडिया खे इहा बि ॻाल्हि कई हुई त असां ॿियनि ज़िलनि में बि वेंदासीं सिर्फ़ु ईअं न जो लाड़काणे में ईंदासीं त ॿियनि ज़िलनि में बि वेंदासीं पर हाणे ॾिसो हर ज़िले में नियर अबाउट डोमिसाइल ऐं PRC ठहण जो अगरि तव्हां रेशो ॾिसंदव हिकिड़ो नॉर्मल ज़िलो आहे उनमें 10,000 आहे साल में 2 सालनि जे करे त 20,000 डोमिसाइल हाणे 20,000 डोमिसाइल मूं अगरि रेंडमली चेक करनि त बि 1 या 2 ॾींहंनि में इहे शयूं चेक नथियूं थी सघनि ज़ाहिर तमामु घणी हा काग़ज़नि जी जांच पड़ताल कुझु न कुझु कयो हूंदो ॾिसो न उन जा वेरीफाई हा न ॾिसो त इहे ॾींहं काफ़ी आहे। ॿी ॻाल्हि त उन्हनि जा दौरा रुकिजी विया जेकाबाद में ईअं थियो जो जीअं ई लाड़काणे टीम पुगी त हर को माण्हू मुतहरिक थी वियो ऐं सोर्स खां ख़बर पई त DC साहब बि हिते जीअं उते टीम पुगी असांजो DC साहब बि हिते आयो अची डोमिसाइल ब्रांच में अची वेही रहियो पाण अची ऐं उन्हनि खे चई त पंहिंजा डॉक्यूमेंट्स वग़ैरह सॼा जेके आहिनि उहो सेट कयो हे कयो हो कयो ईअं ई मुतहरिक थी विया माण्हू। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अञा ताईं उहे ई माण्हू आहिनि हालांकि थियण ई खपे आहे जॾहिं इंक्वायरी कमीशन वेहा ई त उन टाइम हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर अहिड़ो कढनि आहे त उनमें इहो शइ थी वञे त बाबा जेके बि ब्रांच डोमिसाइल ब्रांच सां पूरी सिंध में माण्हू रिलेटेड आहिनि उहे उन टाइम 4 छॾे ॿिया माण्हू ॿियनि ब्रांचिस वारा अची वञनि हा या ॿियनि शहरनि वारा शफल करणा माण्हुनि खे हिकु डिस्ट्रिक्ट जा ॿिए डिस्ट्रिक्ट में लाइ अचनि हा ईअं माण्हू शफल करे रखी छॾनि था जीअं हाणे मूंखे त ख़बर आहे मां हिते फॉर्जरी कई आहे हाणे मूंखे हिते ई सेट करिणो आहे न जे हिते लाड़काणे वारो माण्हू ईंदो उनखे इहा ख़बर न हूंदी त किथे फॉर्जरी आहे किथे सेट कयां या न कयां त इहो हिकिड़ो शफ़ाफ़ियत अञा अगरि उन्हनि खे करणी हुई गवर्नमेंट खे त ईअं करे माण्हू शफल करे छॾंदा ऐं उहे रिकॉर्ड उन्हनि खां उन टाइम ई जेके आहे न ॿिया माण्हू रिकॉर्ड वठी छॾंदा त इहो अञा वधीक बहितर हो। जेको डोमिसाइल ठहे थो जेके जंहिं प्रोसेस मां गुज़रे थो कानूनी तौर ते तव्हांजो अंदाज़ो आहे त इहो केतिरो ॾोहो आहे जेको हुन में अगरि हिकिड़ो डोमिसाइल कूड़ो जंहिं बि ठाहियो हुन में तपेदार खां वठी मुख़्तियारकार खां वठी जेके रिलेटेड क्लर्क आहिनि उन खां पोइ आख़िरी जेका सही थींदी आहे तव्हांजे डिप्टी कमिश्नर जी हूंदी आहे उन जॻह ते ADC सही कंदो आहे मतिलबु उनजे ज़रिए आख़िरी जेको आहे फाइनल जेको सर्टिफिकेट मिले थो माण्हू खे उन ऑफिसर जी त पोइ इहो जेकॾहिं ग़लति आहे उहो ग़लति थियो मतिलबु ग़लति तरीक़े सां डोमिसाइल ठहियो त सम्झो था त माना इहो केतिरो ॾोहो आहे उनजी केतिरी सज़ा हुजणु घुरिजे। सर हिन महिल ताईं अहिड़े क़िस्म जा इशूज़ आया न आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध डेप्यूट कयो आहे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट खे त तव्हां पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे तव्हां डोमिसाइल इशू कयो पोइ कम जी ज़्यादती आहे या कम जी घणाई आहे इन जे करे डिप्टी कमिश्नर साहब उहे पंहिंजा जेके पावर्स आहिनि जेके माना वर्बली चइजे खणी त उहे ADCs खे ॾिना अथऊं पर जॾहिं बि तव्हां ॾिसंदव डोमिसाइल ते ठपो लॻल हूंदो आहे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जो नालो बि उन डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जो हूंदो आहे पर जेको ADC साहब सही कंदो आहे उहो फार में सही कंदो आहे हालांकि इहो अथोराइज़्ड जेको आहे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध उनखे कयो आहे। हाणे इहो इशू पहिरियों दफ़ो जेको आहे राइज़ थियो आहे त बाबा कूड़ा डोमिसाइल आहिनि ते छा थियणु खपे छा माज़ी में अहिड़ियूं तमामु घटि 80s जे ॾहाके में माना ख़बर पई आहे त 2 डिप्टी कमिश्नर हुया हिकु अबड़ो साहब हुयो ॿियो साईं शायदि मोबला शायदि नाले चवनि था त उन जेका बाद मां जेके माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ु स्टूडेंट्स ई हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु विया कोर्ट्स विया ऐं कोर्ट्स उन्हनि खे सज़ा बज़ा जी अहिड़ी का बि न हुई उन्हनि जा पावर सीज़ कया विया कुझु टाइम जे लाइ पावर सीज़ कया विया हा इहा पावर सीज़ कया विया पोइ उहे कोर्टनि में विया उहो उन्हनि जस्टिफिकेशन ॾिनी
इन खां पोइ जेको आहे साईं वारनि खे वरी उहे पावर ॿीहर मिलिया हुया। थिए त ईअं थो न, जेकॾहिं जंहिं ऑफिसर डोमिसाइल कूड़ो ठाहे ॾिनो उनजो जेको राइटफुल माण्हू हो उनजो हक़ु सलब थी वियो ऐं उहो ॿियो माण्हू उन ते कंहिं उहिदे ताईं पहुचे थो, त जेकॾहिं इहो अमल जेको थियो त जंहिं ग़लति अमल कयो त उहो त उनजो ॾोह जो ॾोहारी त बणिजे थो न। जी, त उनखे हिन महिल त अहिड़े क़िस्म जी कोई बि अहिड़े क़िस्म जी का हिन महिल ताईं असांजे न गुज़री आहे। छो करे अचूं था इन ॻाल्हि ते त इन सिलसिले में जेका महिनत नौजवाननि कई आहे, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज अॼु बि हलनि था, रोज़ानो अख़बारुनि में चैनल्स ते रिपोर्ट थिए थो त रोज़ानो आए ॾींहुं हर शहर में एहतजाज आहे। कराची में हिकिड़ो वॾो जनरल एहतजाज थियो, उन खां पोइ गिरफ़्तारियूं थियूं, वरी आज़ादी। त हाणे माना इहो सम्झो था त इहा जेका नौजवाननि जी पंहिंजे हक़ लाइ आहे, को ॿिए जो हक़ु खसणो कोन्हे पर पंहिंजो हक़ु बचाइण जी कोशिशि आहे। त पंहिंजे हक़ जे लाइ जेका जदोजहद थिए थी त सम्झो था इहा जदोजहद रंग लाहींदी या इनखे बि पोलिटिसाइज़ कयो वेंदो या इनखे कंहिं तरीक़े सां दबायो वेंदो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सिंध जी मिटी आहे न जेकी, इन जो जेको ख़मीर आहे न, उहो अगरि जेको हिकिड़ो माण्हू सिंध सां जेको बि सिंध में ॼमियो आहे या जेको कुझु अची रहे थो या जेको हिते रही लॾे वियो आहे, जंहिं हिकु दफ़ो सिंध धरती जो पाणी पीतो आहे, ग़ैरतमंद जंहिं बि हिते रहियो आहे उन पाणी पीतो आहे, त उनजे दिलि में एॾी सिंध जे लाइ मुहबत आहे जो मां नथो सम्झां। अगरि उनजो ग़ैरतमंद माण्हू जो सॻो पीउ हूंदो ऐं उहो तव्हां ॾिठो हूंदो त अगरि उहो सिंध जे ख़िलाफ़ु बयानु ॾींदो आहे त उन जे ख़िलाफ़ु बि उहो थी बीह रहंदो आहे। ऐं सिंध जो माण्हू अहिड़ो वरी धरती जे बारे में सेंसिटिव आहे जो अगरि उनजो को अज़ली दुश्मन हूंदो ऐं अगरि सिंध जे बारे में हिकिड़ो उन सां मुहबत भरियो ऐं उनजे हक़नि जे लाइ या उनजे मुहबत जे लाइ को हिकिड़ो पैगाम ॾींदो आहे त बि हू उन सां प्यारु कंदो आहे। सिंध जे नौजवाननि हमेशह निभायो आहे ऐं हिन दफ़े बि हुननि जेको ट्विटर ट्रेंड हलायो 24 घंटनि जे अंदरि 10 लख पाकिस्तान जे टाइम मुताबिक़ 10 लख ट्वीट्स थिया त सिंध रिजेक्ट बोगस डोमिसाइल, इहो जेको आहे पाकिस्तान जो पहिरियों नंबर रिकॉर्ड आहे ऐं दुनिया में इहो 5 नंबर रिकॉर्ड थियो आहे। पर चवनि था त जंहिं ॿियनि मुल्कनि वारनि जेके ट्वीट्स कया आहिनि पंहिंजे टाइम मुताबिक़, छो करे हर मुल्क जो पंहिंजो टाइम आहे, जेके सिंधी लॾे विया आहिनि ॿियनि मुल्कनि में उन्हनि जेके ट्वीट्स कया आहिनि त उहे उन्हनि जे टाइम मुताबिक़ मिलाए त 12 लख ट्वीट्स थियनि था, जेको हिकिड़ो वॾे में वॾो रिकॉर्ड आहे। ऐं सिंध जो माण्हू ऐं हिन वक़्तु जेको ट्वीट्स खां अलावा जेको रोडनि ते निकितो आहे, तव्हां ॾिठो आहे नंढे वॾे शहरनि में कराची खां वठी कींझर ताईं, कारूंझर ताईं, कश्मीर ताईं, हर हिकु नंढो 2 माण्हू बि एहतजाज करनि था, 4 माण्हू बि एहतजाज करनि था। मां नथो सम्झां त सिंध हाणे कंहिं बि धोखे में ईंदी या कंहिंजे ॾटनि में ईंदी या कंहिंजे सियासत खे चमचाइण में चमकाइण में कमु ईंदी। बहरहाल सिंध जो नौजवान जेको आहे शऊर जेको आहे जागी पियो आहे, उहो खणी जॾहिं बि उन्हनि खे ख़बर पई त हीअ असांजो सौदो कंदो त तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में बि सिंध जे माण्हुनि खे लीडर कयो आहे त सिंध माण्हुनि खे उतां उन मंज़िल तां केरियो बि आहे। थैंक यू सर। नाज़रीन, साजिद जमाल सोमरो जूं कारियूं ॻाल्हियूं जेका डिटेल्ड इंफॉर्मेशन जेका असां उनजे थ्रू तव्हां ताईं पहुचाइण जी जेका कोशिशि कईसीं, उमेदु आहे त उहा बि तव्हां चङी तरह सम्झी ऐं जेका सिनेरियो जुड़ियो आहे, जेका महिनत शुरू थी आहे नौजवाननि जी, तवको ऐं दिलि जी हिकिड़ी यकीन सां उमेदु इहा बि रखिजे थी त इहो जेको जदोजहद जो सिलसिलो आहे इहो पंहिंजी मंज़िल ताईं ज़रूरु पहुचंदो। ऐं हुकूमत वक़्त खे बि घुरिजे त सिंध जे जाइज़ हक़नि जे सिलसिले में जेकॾहिं का जदोजहद कोशिशि आहे त उनखे मञता ॾे ऐं क़ानूनी तरीक़े सां जेको क़ानून आहे उन मुताबिक़ फ़ैसिला करे त जीअं सिंध जे नौजवाननि में सिंध सां मुहबत कंदड़ माण्हुनि जी बेचैनी ख़तमु थिए। हिन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद जमाल खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।